हिन धरतीअ जे मथां न पंहिंजे ज़हन में विहारी छॾियो परेशान न थियो। उहो शाहनवाज़ खान आहे त असांजा वॾे मां वॾा दुश्मन जो सॼो ध्यानु मंसूर खान जे सीने जे मथां कढे थो। इन घर खे बर्बाद थियण न ॾींदुसि। मुराद जो हर क़दम रहज़न वारा न आहिनि। वारनि जो रवैयो ॾिसो था। वॾे मां वॾो दुश्मन जेको आहे न। दोस्तों अॼु तव्हांखे दुलाम ड्रामे जी हिकु ज़बरदस्त ऐं मुख़्तलिफ़ अपडेट ॾियण वारा आहियूं। जी हाँ दोस्तों, जेका हाणे एपिसोड अचण वारा आहिनि हिन में हिकु ज़बरदस्त कमु थियण वारो आहे दोस्तों, जंहिंमें शाहनवाज़ खान एतिरो त सड़े थो, एतिरो त दुश्मनी में जले थो, उनखे मुराद जो हर क़दम तकलीफ़ ॾिए थो पियो। ऐं उन जी इहा हिकु टेंशन आहे त रहज़न वारा न मंसूर खान सां विढ़ी सघनि था न मुराद वारनि सां। उन्हनि जा ॿ दुश्मन थी विया आहिनि। उन्हनि जो सॼो ई ख़्यालु रहज़न ऐं ककर वारनि जो मंसूर खान ॾांहुं हलियो वियो आहे ऐं अहिड़े हिसाब सां मुराद वधे थो, साम्हूं घुमंदो, घिटिन में घुमंदो हथियार खणी। उनजो हर क़दम मुंहिंजे दिलि जे मथां वज़न परे थो। अहिड़े हिसाब सां हाणे को न को क़दम खणंदो इहो शाहनवाज़ खान। इन्हनि खे अञा ई भड़काईंदो रहज़न ऐं ककर वारनि खे। ऐं घर घर तलाशी बि वरिती वेंदी, छोकिरी जल्द अज जल्द मिले त पोइ मंसूर खान खे लिटायो वञे। अहिड़े हिसाब सां तलाशी बि घरनि जी वरिती वेंदी। ऐं हेॾो वरी जेको आहे सोडल खे घर वारा बि सम्झाईंदा, तूं राति जो देरि मदेरि मोटी थो, तूं थोरो ईअं न कर, दुश्मनी लॻी पई आहे। हाणे उहो कीअं ॿुधाए त छोकिरी मूं वटां मां उनजे मथां पहरो ॾींदो आहियां। ऐं उनजा सौट मुराद अली खान वारा पीरड़ वारा बि सम्झाईंदा सोडल खे त तूं देरि मदेरि अचीं थो, असां ॾे बि नथो मिलणु अचीं, तूं कहिड़ी माना दुश्मनी जी बाहि में वरी जेको आहे बाहि भड़काईंदे, छा बदिलो वठण जे चकर में आहे, छा मसइलो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन करे छॾ, तूं असांजो दुश्मन मुराद सॉरी रहज़न वारा न आहिनि, सभ खां वधीक वॾो दुश्मन असांजो शाहनवाज़ खान आहे। इन खे लेटाइणो आहे, तूं तकड़ करीं थो। हाणे हू कीअं ॿुधाए त मां इहो जहिड़ो नथो कयां, मां ॿी शइ हथ कई आहे। अहिड़े हिसाब सां तमामु जल्द इहा जेको आहे न सोडल वारी ॻाल्हि बि ज़ाहिर थी वेंदी।